अॼु असांजे नंढे भाउ जो काज आहे, असांजे घर जी ख़ुशी आहे। उन ख़ुशीअ जे सदके में मूंखे माफ़ कर। मां मञा थो मां माफ़ीअ जे लाइक़ु न आहियां। अलाह जे वास्ते मूंखे माफ़ कर। मां माफ़ी थो वठां तोखां, मूंखे माफ़ कर। जेकॾहिं वाकई तूं दिलि सां माफ़ी घुरींदो त पोइ अॼु मूंसां हिकु वाइदो कर त तूं कॾहिं बि के ग़रीब मिस्किन यतीम ते को ज़ुल्म कोन कंदे। हा दी, मां तोसां वाइदो थो कयां। अॼु त छा पर मां हींअर खां तोसां वाइदो थो कयां। मां कंहिंखे बि, न कंहिं ग़रीब खे, न कंहिं हारीअ खे, मां कंहिंखे बि न इज़ाईंदुसि। मां हुननि सां ईअं ई प्यारु कंदुमि जीअं बाबा हुननि सां प्यारु कंदो हो। मां तोसां वाइदो थो कयां। बस रुगो तूं मूंखे माफ़ कर। अॼु मूं तोखे सभु कुझु माफ़ कयो। हाणे मुंहिंजे दिलि में का बि रंजिश कोन्हे। मूंखे माफ़ कर। मुझे आज मुझे खुशी भी दे तू तुझे रास्ते से अची वे। तुमखे जी महसूस तो थे तो बापा जे असल रास्ते ते अची आया। दिली खुशी महसूस थी थे, एक सुकून महसूस तो थे जो जिंदगी में कदे न मिलियो, कदे भी न मिलियो। हमेशा तू कामयाब रहंदे, आबाद रहंदे तू। पुट सुल्तान किथे आहे? मूं के हारन जे नाले चयो, अलाए वठी आयो न? हाँ बा, सुल्तान बा 2 हार वठी आयो जेके मूं कमरे में रखी छॾिया आहिनि। पुट ॾिसी वठिजांइ किथे असांजी इज़त में कमी न अची वञे, जो असांजी नियाणियुनि ते का ॻाल्हि अचे। बाबा चयमि तूं बेफ़िक्र रह, रब कंदो असांजे नियाणियुनि जा नसीब भला थींदा। पुट मां वञा थो घर ॾे, तूं वञो उतां कॾहिं कोई मिट माइट रहियो हुजे, कंहिं शइ जी का ज़रूरत हुजे उनजी पूरी कर, का कसर न रहिजी वञे। ठीकु आहे पुट, तूं भले हल। हाँ बाबा तूं परेशान न थी, मां वञा थो, अलाह कंदो सभु कुझु ठीकु थी वेंदो। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।